विपास के अपडेट के तालुक कश्मीर में पुलिस ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो। बिल्कुल नाज़रीन, पुलिस मोहम्मद हसनैन और मोहम्मद शफ़ीक के औरताणे आवाज़ से हिरकिजी अगवा थियण खां बचायो है। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कश्मीर में पुलिस ॿिनि ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो है। मोहम्मद हसनैन और मोहम्मद शफ़ीक के पुलिस औरताणे आवाज़ से हिरकिजी अगवा थियण खां बचायो है। तफ़सील मालूम कंदासीं कश्मीर में अहमद अली सियाल खां। जी अहमद, अपडेट कजो। हाँ जी, कश्मीर गुलनपुर पारां ॿिनि खे पुलिस अगवा थियण खां बचाइण की दावा कई है। गुलनपुर पुलिस मुल्तान वासी मोहम्मद हसनैन और मोहम्मद शफ़ीक के गेलपुर के कच्चे वारे इलाके में वञण खां रोकी शर गैंग अगवा थियण खां बचाए वरितो है। गियलपुर कच्चे थाने के एसएचओ शफी मंगवार मौजूद ॿिनि ॼणनि खे उताणे आवाज़ में हिरकिजी गियलपुर कच्चे की तरफ वही रहा तो ॿिनि ॼणनि खे रेस्को कंदे कच्चे तरफ रोके शर गैंग का अगवा थियण खां बचाए वरितो है। जेको तफ़सीस करे जंहिंखां बाद पंहिंजे इलाके मुल्तान वापसन हवाले कयो वेंदो। जी ठीक है अहमद अली, वही मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।